बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि मकियूं हेडलाइन। कंदकोट में इंडस हाईवे ते कार ऐं मोटरसाइकिल विच में टक्कर, हिकु औरत ऐं ॿिनि ॿारनि समेत 4 ॼणा फौत। इत्तला ते पुलिस हादसे वारी हंध ते पहुची लाश सिविल अस्पताल कंदकोट मुंतकिल करे छॾिया। फौत थींदड़नि जो ताल्लुक गौसपुर वासी मीरानी बिरादरी सां ॿुधायो पियो। मुल्क जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जीअं जैकबाबाद, सखर, मटियारी, पन्नो आकिल, भिरिया रोड समेत सिंध जे केतिरनि ई इलाइक़नि में सिज गिरहण ॾिठो वियो। सिज गिरहण दौरान केतिरनि ई इलाइक़नि में अंधेरो छाइजी वियो। जैकबाबाद में बुनियादी मसइलनि जे हल लाइ पाकिस्तान पीपल्स पार्टी शहीद भुट्टो पारां एहतजाजी मुज़ाहिरो। प्रेस क्लब आॾो अलामती बुख हड़ताल। जैकबाबाद शहरवासियुनि खे मिठो पाणी फराहम करण, अणएलानियल लोड शेडिंग ख़त्म करण समेत बुनियादी मसइलनि लाइ पीपी शहीद भुट्टो पारां ज़िलई सदर नदीम कुरैशी, नूर मोहम्मद मंजू, समी सूमरो, मज़हर अबड़ो, शाबान अबड़ो ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी जुलूस कढण बाद प्रेस क्लब आॾो बुख हड़ताल कई वई। अॻवाननि मुतालबो कयो त शहरवासियुनि खे मिठो पाणी फराहम कयो वञे ऐं बिजली जी लोड शेडिंग ख़त्म कई वञे त जीअं शहरी सुख जो साह खणी सघनि। ठुल में पीअण जे मिठे पाणी जी अदम फराहमी ख़िलाफ़ जिद्दोजहद एक्शन कमेटी पारां एसटीपी अॻवान जाम अब्दुल फताह समेजो, अब्दुल रज़ाक लाशारी, जमाल जोश बुल्लो ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरीन पारां 28 महीना अॻु ठुल में क़त्ल थी वियल क़ाइमुद्दीन सरकी जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ बि एहतजाज रिकॉर्ड करायो वियो। सॼी दुनिया में अॼु पीउ जो आलमी ॾिहाड़ो मल्हायो पियो वञे। नौजवाननि पारां सोशल मीडिया ते पंहिंजे पीउ खे भेटा पेश। जैकबाबाद में सीईओ जैकब न्यूज़ मोहम्मद असलम गोलो जे पुटनि मोहम्मद सलीम, मोहम्मद नईम ऐं वसीम अहमद पारां पीउ खे आलमी ॾिहाड़े जे मौक़े ते केक काटे पंहिंजे वालिद खे भेटा पेश कई। काज़ी अहमद लग ॻोठ नओं शहर मां हिकु हफ़्तो अॻु लापता थियल पीउ सन औरत पीराणी कोसो जो खूह मां कपड़नि खां आजो लाश हथ। संदसि वारिसनि जो चवणु हो त पीउ सन औरत गुज़िरियल जुमे खां लापता हुई। मुसलसल ॻोल्हा दौरान संदसि लाश हिकु खूह मां हथ आयो। जवाबदारनि खे सोना ज़ेवर लाहिण बाद क़त्ल करे छॾियो ऐं लाश खे खूह में फिटो करे छॾियो। पुलिस पारां इन मामले जी जांच करे कातिलनि खे गिरफ़्तार कयो वञे। वारिसनि जी अपील। सिंधी सकाफ़त जो अमीन नवाब शाह जो सीनियर सहाफ़ी सैयद अली मोहम्मद शाह लकियारी लाडाणो करे वियो। नवाब शाह प्रेस क्लब पारां संदसि विछोड़े ते 3 ॾींहनि जे सोग जो ऐलान। अली मोहम्मद शाह जे लाडाण ते मुख़्तलिफ़ धुरियुनि पारां वारिसनि सां ताज़ियत कंदे ॾुख जो इज़हार कयो वियो। करीमबख्श थाणे जी हद गफ़ार लाड़े वेझो अणसुञातल चोर बिजली जी हाई वोल्टेज लाइन ते कम कंदड़ मुलाज़िमनि जी कैंप तां मोटरसाइकिल ऐं मोबाइल फोन चोरी करे फरार। ट्रिगड़ी में प्रेस क्लब वेझो शाहिद आराई जी बिजली ऐं शमसी प्लेटनि जी दुकान खे ओचितो बाहि लॻी वई। दुकान में पियल लखें रुपयनि जो सामान सड़ी रख। इत्तला ते फायर ब्रिगेड अमले पहुची बाहि विसाई। मुतासिर दुकानदार मूजिब बाहि जो कारण मालूम न थी सघियो आहे। दुकान में 20 लख खां वधीक जो सामान ऐं 1 लख रोक सड़ी विया आहिनि। असिस्टेंट कमिश्नर मटियारी अब्दुल करीम संग्रासी पारां सहाफ़ी जुमा खान साहिवाल खे बिना कंहिं सबब जे गिरफ़्तार करे 48 कलाकनि ताईं लॉकअप करण वारे अमल ख़िलाफ़ मटियारी जे सहाफ़ियुनि पारां उडेरोलाल स्टेशन पहुची एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो ऐं एसी मटियारी ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। सहाफ़ियुनि फ़ैसिलो कयो त एसी मटियारी खे न हटाइण ताईं सरकारी ख़बरुनि जो बाइकाट रहंदो। दिलमुराद वेझो ॻोठ मोहम्मद सालेह कटोहर में गुलाब खान कटोहर जे घर में ओचितो बाहि लॻी वई, जंहिं सबब मोटरसाइकिल ऐं घर में पियल ॿियो क़ीमती सामान सड़ी रख थी वियो। मुतासिर जो चवणु हो त बाहि जो कारण मालूम न थी सघियो आहे। बाहि लॻण सबब को बि जानी नुक़सान नाहे। बोज़दार वारा में शिया तंज़ीमुनि पारां मौलाना मुज़फ़र हुसैन आबदी, फिदा हुसैन बोज़दार, अल्ताफ़ अंसारी, इज़हार मंगणहार ऐं ॿियनि जी अॻवानी में गुस्ताख़े बीबी फ़ातिमत ज़हरा सलामुल्लाह अलैह ख़िलाफ़ मुंतज़िर महदी चौक खां नाका चौक ताईं एहतजाजी रैली कढी सख़्त नारेबाज़ी कई वई। अॻवाननि जो चवणु हो त कुझु शरपसंदनि पारां बीबी जी शान में गुस्ताख़ी करे मुल्क में मज़हबी नफ़रतूं पखेड़ण जूं कोशिशूं कयूं पयूं वञनि। रियासत खे घुर्जे त उन्हनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई। वीरपुर माथेलो जे शहर यारू लुंड वेझो अल्लाह बचायो मलिक जे घर खे अणसुञातल जवाबदारनि बाहि ॾेई छॾी। अल तल सड़ी रख थी वियो। मुतासिर जी वसवारनि खे मदद जी अपील। ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं ख़बरूं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnews.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त।